बाडे जे दरगाह पाड़ेवासी 32 साल जो नौजवान जावेद अली दायो गुरबत ऐं बेरोज़गारी सबब ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे। इलाज जी सघ न रखण सबब संदसि वारसनि गुज़िरियल 5 महीननि खां खेसि ज़ंजीरुनि सां झगड़े घर में क़ैद करे छॾियो आहे। उन हवाले सां ॾिसूं नबी रज़ा बलोच जी हीअ रिपोर्ट। जी असीं मौजूद आहियूं बाडे जे दरगाह शरीफ़ पाड़े में, जिथे ही तव्हां ॾिसी रहिया 32 सालनि जो जेको नौजवान आहे जावेद अली दायो, जेको गुरबत ऐं बेरोज़गारी सबब घणो नशो वापराइण करे पंहिंजो ज़हनी जेको तवाज़ुन आहे उहो विञाए वेठो आहे, जंहिं सबब संदसि जेके मालिक आहिनि खेसि ज़ंजीरनि में जकड़े हिकिड़े कमरे में बंदि करे छॾियो आहे। गुरबत सबब हू जेके आहिनि संदसि इलाज कराइण खां कासिर आहिनि। उन हवाले सां संदसि वारसनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। बचड़े वाला इलाज असां वसवा को कयोसीं, न्याणियूं अथसि, घरवारी अथसि, बस में कीन घटायोसीं, मगज़ ख़राब थी वियुसि, विड़े तो माण्हुनि सां मार कढनि था, विड़े तो उहा वसियत असांखे कान्हे जो असां दवा दारू करायूं। बचड़े वारो आहे, आस्ते इलाज हिन जो इलाज करायो। असां ग़रीब आहियूं, वेलो वेहो वेलो खाऊं, असांखे वसियत कान्हे जो मां खणी दवा करायांसि। सरकारी वो जेका मदद करणी अथव त उहा वास्ते अलाह जे हिन ग़रीब सां करायो। सॼो ॾींहुं कमाईंदो मज़दूर हो, हमारी हो भलो, हाणे हिन वक़्तु लछो लछो कई हे वठी जी सफ़ा जो असां सरकार खे अपील था कयूं त हिन जी मदद कई वञे, जेका बि तव्हां खां पुॼे असांजो मदद कयोसि। असां वटि हींअर कुझु कोन्हे, को जो ग़रीबी हाल आहे, हिनखे ॿ बचड़ा आहिनि, घरवारी अथसि, सो कमाइण खां लात को वीचारो जेको माल रिज़्क़ हुयो असां हिनजे मथां लाथोसीं। हाणे सरकार खे असां अपील था कयूं त अहिड़े का असां भलाई कयो, हिन जो इलाज करायो वञे। हिन वक़्तु वेठो आहे जंजीर में ॿधो पिया, छोड़ियूं था त कंहिंसां विढ़े थो, कंहिंसां विढ़े थो त हिन सां बि विढ़नि था। हे ग़रीब हो वीचारो, कमाईंदड़ हुयो, पहलवान हुयो, बोरियूं खणंदो हो, ट्रकियूं लाहींदो हो, रेती जूं, सीमेंट जूं, किरच जूं। ग़रीब माण्हू बचड़े वारो हुयो, पीउ बि ग़रीब हो, वो हाणे गुज़ारे वियो आहे। अमड़ अथसि हिकिड़ी, सो अकेलो ॼणो आहे, हिन महिल बस आहे हिनखे हर शइ ॿधो कयो आहे, सो सभु कंहिंसां निकिरी थो वञे, ॿाहिरि सभु कंहिंसां विढ़ी करे थो, सभिनी पाड़े वारा सभु को एतिराज़ कयो आहे ॾाढो, चइबो आहे जा अंदरि कयोसि थाणे में, जा वरी ॿधोसि, सुभाणे कंहिंजे ॿार खे या कंहिंखे धपणी मारे हुजे त बि आज़ार में अची वञनि। पोइ इन जे करे असां मजबूरनि करे हिनखे करे ॿधो आहे। सो हिन दिमाग़ ख़ुशबू थी वियो आहे नशो करे। सो हाणे सरकार खे असां अपील था कयूं त असां मदद कयूं।